साजन तुझे सिकजी साजन तुझे सिकजी आहे अंदर में उण तुण साजन तुझे सिकजी आहे अंदर में उण तुण थोड़ा फेरा कजा था चाक करन चुणपुण हे कर हाल हमल चवे साजन ता सुन सुन भला हे कर हाल हमल चवे साजन ता सुन सुन त तुझ गालियूं गुण गुणो मिया कहे दम विसरन की नकी मोहब्बत लॾे वई मुल्क मां मोहब्बत लॾे वई मुल्क मां मोहब्बत लॾे वई मुल्क मां भल मिया मोहब्बत लॾे वई मुल्क मां ओ दुख यादे याराणे यारन है याराणे यारन माला वेही जावे इला याराणे यारन ओ याराणे यारन माला वेही जावे सांडियास सूरन सांडियास पूरन पाली आहिया सुखन जे सैयद चवे पुखे आन प्यास जे कसा आहुयास पूरी गूंदर वलजी सूर मडेज धूम आ आ आ आ सूर मडेज धूण मां गई आया काहिली हिकड़ा फट फेरा कजा जो लपे आछमलूण हियड़ो टुंग परूण मिया सौ सौ सोलांगा मुझे साखे गडल हुई जा गुमान में गडल हुई जा गुमान में भल मिया गडल हुई जा गुमान में ओ पधरी थी पे याराने यारने याराने यारने माला वेही जावे याराने यारने याराने यारने माला वेही जा
हमल चवे ही न ॻाल्हि जो जॾे ही तुम वीचार त दिल लगी दोस्तीअ जो छा बुलाए मिक़दार त अकुल चयो अंदर मां नुक्तो ही निरवार लगे त लख हज़ार रविया टुटे त टको न लहे कंहिंखे सूर सुनारिया कंहिंखे सूर सुनारिया भलो पिया कंहिंखे सूर सुनारिया ओ हमलो हाणे याराणे यारनि याराणे यारनि माला वेदा याराणे यारनि माला वेदा दिल जो दिलबर हिकिड़ो घणा कान कजल दिल जो दिलबर दिल जो दिलबर हिकिड़ो घणा तान कजल दिल बि ॾिजे हिकिड़े खे तोड़े सव सधू कल दिल बि ॾिजे हिकिड़े खे तोड़े सव सधू कल उहे चिलविला चइजनि पिया जेके दर दर लाइन दोस्त याराने यारनि माला वेदावे इगला याराने यारनि माला वेदा साह मिठा जे सुखी भलो पिया साह मिठा जे सुखी
ओ समाथा से अला याराने यारन मा याराने यारन माला रे अला याराने यारन मा याराने यारन माला रे अला के बेझाई दूर के दूर पियो दास पिरी के चढ़न चितते के विसरन मूर के चढ़न चितते के विसरन मूर जी में कुंडी पूर रुमिया ते दिल बरा को दोस्त जो याराने यारन याराने यारन माला वरी जस तो जा सलाम तो पेश कया असांजे भाउ साफ़ी हड़ाऊं वड़ाऊं ख़र्च करे ऐं अकेले सिर न पंहिंजो कमु कराए वरी साईं जे पुटनि खे साईं इमदाद मोहम्मद शाह जे बचड़नि खे चयो त तव्हां बि असां सां ॿाह ॿेड़ी थियो उन्हनि बि हिते कमु करायो। इहा हिकिड़ी भली ॻाल्हि आहे। गवर्नमेंट सकाफ़त खातो तॾहिं केतिरो थो ख़र्च अचे। असां वक़्त जे हुकुमराननि खे चऊं था जेके हिते वॾियूं वॾियूं तकरीरूं कनि था, वॾा मकाला पढ़नि था, त मकाला भले पढ़ो पर सिंध जे माण्हुनि खे अहिड़ो कमु करे ॾेखारियो जेको अकेले मुनफ़रद माण्हू करे ॾेखारियो, जेके कनि था उहे ॿुधाइनि कोन था। ऐं हिननि बि गुज़िरियल साल ई कमु कयो त कंहिंखे ॿुधायो कोन, ऐं रातो राति में सामान अची विया, कमु शुरू थी वियो। ऐं अॻी साल जेको मेलो शुरू थियो तुरे। ऐं आउं चवां थो, उमेदु कयां थो त असांजा जेके बक़ाया माण्हू आहिनि, नौजवान आहिनि, उहे बि कोशिशूं कनि ऐं सिंध जे माण्हुनि खे चवनि त भाउ जीअं ग़ुलाम क़ादिर चांडियो अकेले सिर कमु करे ॾेखारियो, असीं बि सिंध जे ॿियनि इलाइक़नि में अहिड़ो कमु करे सघूं था। वॾी महिरबानी भाउ ग़ुलाम क़ादिर चांडिया साहिबु। या जंहिंजो ज़िम्मेवारी हुई उन्हनि इहो न कयो। उहो वड़ नेशनल प्रेस क्लब जे तरफ़ां तव्हां पहिरीं इन्हनि क़बरुनि खे मज़ारनि खे जेको आहे सो टाइल सां सजाए ऐं मरमत कराए ॾाढो शानदार बनायो। उनखां पोइ अॼु जॾहिं हिते अचणु थियो तव्हां सां गॾु ऐं ॾिठोसीं त अमर साईं जो कतबो बि लॻी वियो आहे ऐं चौधारी मरमती कम सां गॾोगॾु जेको आहे गिरलूं आलीशान गिरलूं लॻी वियूं आहिनि, ॾियारियूं लॻी वियूं आहिनि। हीअ ख़ूबसूरत जेको काठ जो गेट जेको आहे दरवाज़ो उहो लॻी वियो आहे। मथे शीशनि वारो कमु उस्ताद जीअं ॿुधायो उहो अञा थींदो। हेठि जो मरमती कमु आहे। इहो सॼो कमु जेको आहे साईं इमदाद मोहम्मद शाह जे फर्ज़ंद साईं डॉक्टर ज़िया शाह साहिब जन ऐं तव्हां गॾिजी इमदाद फाउंडेशन जे तरफ़ां जेको कयो आहे उहो आउं सम्झां खीरूं लहिणे ऐं मुबारकूं लहिणो। इहो कमु जेको हो उहो करिणो सरकार खे हो, इंतिज़ामिया खे करिणो हुयो, पर तव्हां इहो कमु कयो आहे। इहो पंहिंजो तव्हां वड़ निभायो आहे। ऐं इमदाद फाउंडेशन इमदाद मोहम्मद शाह फाउंडेशन ऐं नेशनल प्रेस क्लब जे साथियुनि खे सलाम पेश थो कयां। साल खां वठी जेको हीउ ॿारु भरियो ऐं उनखे थधो कला जेको ई पहाड़ रखिया सम्झो हिकिड़ा बर्फ़ जा पहाड़ रखी जेको कमु करायो आहे। ऐं नेशनल प्रेस क्लब या असांजी साईं इमदाद फाउंडेशन तमामु बहितरीनु आहे। हीअ कंहिं हिकिड़े जी शख़्सियत कान्हे का ख़रीद थियल आहे। त मुल्क ही सिंध जा वली आहिनि, सिंध जा बुज़ुर्ग आहिनि, सिंध जा शाइर आहिनि। ऐं हिते जेतिरो बि जेको बि अचे दोस्त अचे पंहिंजे हिसे जो कमु करे, कंहिंखे बि असां न को रोक कई आहे, न को ताम कयो आहे, न को वरी असां पंहिंजे हिसे जो कमु कयूं था। या ॿियो हिसो जेको कमु करे था जी करण लाइ करे हुनखे कंहिंजी बि केरु कयो। बहरहाल मूंखे ॾाढो कमु वणियो आहे। फाउंडेशन हिते ॾिठो त उनखे ख़ूबसूरती वणी त इहो कमु कंहिं करायो त उन्हनि ॿुधायो त भाई नेशनल प्रेस क्लब कमु करायो। त उन खां पोइ साईं इहो ऐलान कयो त बाबा इमदाद शाह फाउंडेशन जे ताउन सां ऐं नेशनल प्रेस क्लब जे सहकार सां मज़ार जो मुकमल कमु करायो वञे।
नेशनल प्रेस क्लब बिल्कुलु वाइदो कयो हो त हिकिड़ी मज़ार खे साॻी पुराणी हालत में खणी ईंदासीं। उन जूं दरियूं दरवाज़ा लॻे चुका आहिनि ऐं उन खां पोइ छित जो कमु बि जहिड़ो नई सही थी चुको आहे ऐं रंग जो कमु बि मुकमल थी चुको आहे। इनशाला अञा वधीक असां हिन खे ख़ूबसूरत बणाइण जी कोशिशि कंदासीं। ख़र्चनि असां थोरे वक़्त खां पोइ आयासीं। जेका तुरबत हुई उहा नेशनल प्रेस क्लब भाऊ गुलाम कादर वारनि तुरबत खे बदिरायो। हुन इहो ई सोचियो त अलाह कंदो त मूं वाइदो थो कयां त इन जो पलेस्तर रंग दरियूं दरवाज़ा ॼारियूं इहे बि लॻी वञनि न त वॾी बहितरीनु ॻाल्हि आहे। हुन दिलि में सोचियो, हुनजे मन मां कमु थियो। सो हिते आयासीं 2-3 महीननि खां पोइ त साईं जी सालगिरह हुई अमल फ़कीर जी, त साईं डॉक्टर ज़िया साहब आयो। तो उन बुरो कमु ॾिसी चई भाई क़बर कीअं बदिराए, चई भाई नेशनल प्रेस क्लब गुलाम कादर चांडे। त कमु ॿियो ॾिसी चई हाणे हीअ वरी जेको पलेस्तर आहे ॼारियूं आहिनि दर्रा जा गिरला जा रंग जो कमु आहे इहो वरी इमदाद शाह फाउंड जे तरफ़ां थींदो। तो साईं बि ऐलान कयो। शुक्रगुज़ार आहियूं भाऊ गुलाम कादर जा, डॉक्टर ज़िया साहब जा। मैं इस वक्त मौजूद हूँ सिंध के सूफी बुजुर्ग शायर अमल फ़कीर लगारी के मज़ार पर, जहाँ पर मरम्मती काम का जो आगाज़ जो हुआ था वो उसमें नेशनल प्रेस क्लब के नोटिस पर हुआ था और उसमें जो खसूसी ताउन जो उन्होंने किया वो एक सोशल वेलफेयर इमदाद फाउंडेशन जिसके फाउंडर हैं ज़िया शाह, उनके खसूसी ताउन से ये बेड़ा जो नेशनल प्रेस क्लब ने उठाया था और वो अल्हम्दुलिल्लाह मरम्मती काम अब अपने आखिरी मराइल में जो है वो जारी है, यानी आखिरी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले सकरन के दोस्तों को हम आगाही देते चलें कि शुरू दिन से अमल फ़कीर के मज़ार की खस्ता हालत का नेशनल प्रेस क्लब ने नोटिस लिया था और उस दिन के बाद वक्तन फ़वक्तन मुख्तलिफ लोगों से राब्ते में भी रहे थे। इसी दौरान इमदाद मोहम्मद फाउंडेशन की जानिब से नेशनल प्रेस क्लब के ताउन से अमल फ़कीर के मज़ार की तज़ाइन व आराइश का काम जारी था। अल्हम्दुलिल्लाह रंग रोगन का काम आज अपने इख्तिताम की जानिब रवां दवा है और उसके बाद जो है मार्बल की घिसाई का काम है। उसके अलावा भी मज़ार के अतराफ में अभी काम की मतलब ज़रूरत है। तो इंशाल्लाह नेशनल प्रेस क्लब अपनी कोशिशें जारी रखेगी और इस तरह से फलाई कामों में बढ़ चढ़ कर हिस्सा लेती रहेगी। भलो असांजी ॻाल्हि वणी आहे बिल्कुलु इन्हनि औलियानि ते इन्हनि ते कमु थिए त भली ॻाल्हि आहे। ॻाल्हि आहे सुठा ऐं असुल जंहिं अमल फ़कीर बरसाया साईं इमदाद मरम शाह वल बि उन फर्ज़ साईं ज़िया डॉक्टर साहब हाणे यादि गिदाए तो उन जी महिरबानी वॾा कम सुठा था थियनि आलिशान अलाह थी अञा सुठा कम थी थी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अमल फ़कीर जे दरगाह मुकमल थी वियो आख़िरी महीने में आहे। नेशनल प्रेस क्लब जे सहकार साईं इमदाद शाह फाउंडेशन जे ताउन सां कमु मुकमल थी वियो आहे। बसि आख़िरी महीने आहे बग़ैर रूप जैसे नेशनल प्रेस क्लब वारा दोस्त जन शुरू खां वठी स्टार्ट वरितो जन कबर ते जेको आहे सो टाइल बि लॻारायो। उन खां पोइ जेको आहे सो इमदाद फाउंडेशन जे साईं जाशा साहब जेको आहे सूरत हाल हुनजो जाइज़ो वरितो ऐं इहो हुकुम कयईं त उहा जेको आहे सो हिन जो रहियल कमु जेको आहे सो असां इमदाद फाउंडेशन जे प्लेटफॉर्म ते कराईंदासीं जेको काफ़ी ॾींहंनि खां वठी हले पियो। अॼु अमल साईं जी जॾहिं दरगाह ते पहुता आहियूं त ॿिया रंग ॾिसी करे दिलि ॾाढी ख़ुशि थी आहे। गुलाम कादर साहब इहे असांजो दोस्त आहे। शुरू में कमु हिन शुरू कयो पोइ साईं सैयद साईं डॉक्टर ज़िया साहब आयो उन ॾिठो त कमु अणपूरो थियो आहे। पोइ उन हुकुम कयो त इमदाद फाउंडेशन जे प्लेटफॉर्म सां असां बि में तावन करे ख़र्च जो ॾींदा। पोइ शुरू थिया कमु गुलाम कादर खे जश्न आहे जो हर रोज़ानो माशाअल्लाह हिते अचे त मौजूदु हूंदो आहे। ऐं टियों ॾींहुं बि पाण मुरादो हिते आयो कंहिं दोस्त सां गॾु ॾिसी वियोसि सांझे जे कम ते। हींअर कमु जारी आहे, रंग जो कमु जारी आहे ऐं साईं इमदाद मोहम्मद शाह जी महिरबानी सां अमल खे ॻोल्हे हथु कयूं। जी उहो ई था चऊं त इहो कमु जेको हुकूमत खे या सकाफ़त खाते करणु घुरिबो हो ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे उहो हुननि पंहिंजो न कयो ऐं उहो इमदाद शाह फाउंडेशन या भारत नेशनल प्रेस क्लब जे दोस्तनि जे जेको आहे सो अची वियो हुयो ऐं जेकॾहिं हू कनि त हुननि ते हक़बो ऐं उहो ई उन्हनि खे करणु घुरिबो। जसलण नेशनल प्रेस क्लब जा दोस्त जसलण जेको पंहिंजे वसार हुन कमु करायो हुयो
उन जे लाइ जेको इमदाद फाउंडेशन पंहिंजो वाइदो कयो हो उन वाइदे खे तकमील ते पहुचाइण जे लाइ असांजो तालका सदर मोहम्मद अयूब खोसा साहब ऐं असांजो यूनियन काउंसिल मजीकिरे जो सदर मोहतरम केलाराम ओड ऐं भाऊ गुलाम कादर चांडे पंहिंजो उन खे बाहि तकमील ते पहुचाइण जे लाइ असां अॼु आयासीं ऐं असांखे अलाह जी महिरबानी सां ॾाढो कमु ज़बरदस्त बहितरीनु असांखे मुतमिन आहियूं असां मां 100 सैकड़ो मुतमिन आहियूं जिथे हेॾा सारा हुकुमरान हिन सिंध जो सूफ़ी शाइर हमल फ़कीर लिगारी जो कमु न कराए सघिया आहिनि उते इमदाद फाउंडेशन इन ते असां इमदाद फाउंडेशन खे बि जसदा ॾियूं ऐं तव्हां दोस्तनि खे असांजे हितां जे मक़ामी दोस्तनि खे हमल फ़कीर जे ख़ानदान वारनि खे बि असां जसदा ॾियूं ऐं उहो कमु हिननि बाहि तकमील ते करे पहुचायो। अॻ में बि जेको नेशनल प्रेस क्लब जेको ये सदर दोस्तनि जेके बि हुते कमु करायो मज़ार जो हुनखे टाइल वग़ैरह लॻल हुई उहा ॾाढी बहितरीनु नमूने सां लॻी आहे ऐं जेको रहियल कमु आहे अॼु साईं जेको बिहार कराइनि था पिया इमदाद फाउंडेशन जे तरफ़ां उनखे ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी कई हुईसीं। नेशनल प्रेस क्लब जी टीम पहिरीं अची हमल फ़कीर जी जेकी तुरबत आहे उन ते टाइल मार्बल लॻारायो उन खां पोइ साईं इमदाद मोहम्मद शाह जी टीम हिन जी हिमायत कई ऐं उन्हनि इहो सोचियो त पाण गॾिजी करे कमु करायूं।